अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मेहरान टीवी न्यूज़ में भलेकार आऊं आहियां पिरिया गुल। सबका पिरी नज़र हेडलाइंस ते पाक अफगान सरहद ते अफगानिस्तान में बिना जवाब फायरिंग ते पाक फौज जो भरपूर जवाब। पाकिस्तान मथा हमले में इस्तेमाल थियल उड़ी अफगान चौकियन ते कब्जो करे पाकिस्तान झंडो फड़काए छडियो। चौकियन ते मुक़रर केतरा ई अफगान तालिबान मारिजी विया। अफगान फौजी लाश वर्दी हथियार छड़े फरार। अफगानिस्तान तरफा पाकिस्तान का जवाबी कार्रवाई रोकण जी दरख्वास्तों। सिक्योरिटी ज़रियन चवण है तो अफगानिस्तान तरफा अंगूर अडे बाजोड़ कुरन दीर चतराल और बाराम चा वारे इलाइकन में बिना जवाब फायरिंग कई वही। पाक फौज तरफा अफगानिस्तान के बर वक्त मुंह तोड़ जवाब दिनो वियो। पाक फौज अफगान तालिबान फोर्सिस जो गस नाले हेडक्वार्टर दुरानी कैंप बियूं के चौकियूं तबाह करे छडियूं। हारजियन जी ठिकानन के निशानो बनाइण लाइ फिजाई वसीलन ड्रोन्स जो भी इस्तेमाल। सदर वज़ीर आज़म पारा अफगानिस्तान के अगराई जो भरपूर जवाब ॾियण ते पाक फौज के खराज तहसीन पेश। सदर आसिफ अली ज़रदारी चयो है तो मुल्क की सलामती ते का भी सौदेबाज़ी न कई वेंदी। पाकिस्तान पंहिंजे क़ौमी मफ़ादन इलाइक़ाई ख़ुदमुख्तियारी इस्लामती जे तहफ़्फ़ुज़ तय पुरज़म आहे। पाकिस्तान चइनि दहाकनि खां अफ़गान अवाम जे मेज़बानी करे सुठो पाड़ेसरी हुजण जो मिसाल क़ाइम कयो आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो है तो फील्ड मार्शल जी क़यादत में पाक फौज अफगानिस्तान के भरपूर जवाब दिनो आहे। हर आगराई जो भरपूर असरायतो जवाब दिनो वेंदो। अफगान हुकूमत पंहिंजी सरजमीन पाकिस्तान के खिलाफ इस्तेमाल थियण खां रोके। सऊदी अरब कतर पारा पाक अफगान झड़पुन ते गिणती जो इज़हार। सऊदी परॾेही वज़ारत चवण है तो बई मुल्क सबर जो मुज़ाहिरो कन मसलो ॻाल्हियुनि ज़रिए हल कयो वञे। हिते में अमन लाइ छिकताण घटाइण ज़रूरी आहे। कतर जे परॾेही वज़ारत पारां पंहिंजे बयान में चयो है तो पाकिस्तान या अफगानिस्तान में छिकताण हिते जे अमन ते मुनफ़ी असर विझी सघे थी। ॿिन्ही मुल्कनि खे ॻाल्हि ॿोल सिफ़ारतकारी ज़रिए मसइला हल करण घुरिजनि। पाकिस्तान पारां अफगानिस्तान भारत जे गड़ियल बयान ते शदीद ख़दशनि जो इज़हार। परॾेही खाते जे तर्जमान चयो है तो वालरल कश्मीर के भारत जो हिस्सो करार ॾियण गड़ियल क़ौमनि जे करारदादुनि जी भनकड़ी आहे। अफगानिस्तान जे निगरान परॾेही वज़ीर जे बयान के रद्द कयूं था। 60 मील वासी फौजी जवान वतन जो दिफ़ा कंदे शहीद गुलाम अब्बास सेलाची सरहदी इलाइक़े बरमचा में अफगान फोर्सिस सां विढ़ंदे शहादत माणी। वारसन के फोन ते राब्तो मण अवाणे ॻोठ पहुचायो वेंदो। वारसन चवण है तो खेनि फ़ाख़ुर आहे तो संदन नौजवान वतन लाइ विढ़ंदे जान कुर्बान कई आहे।